बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी 113 क़िस्तूं असां तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 114 सां तव्हांजी ख़िदमत में इन उमेद सां, इन अर्ज़ सां त असांजे चैनल खे जी लिंक पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे वास्ते वारनि खे, सॼणनि खे शेयर कयो ऐं असांजो चैनल सब्सक्राइब करायो। असां वधि खां वधि बहितर खां बहितर क़िसा तव्हांजे ख़िदमत में पेश कयो। असांजो क़िसो हले पियो हकीम दानियाल जे पुट जो क़िसो। तव्हां ॿुधो हूंदो, क़िसे में क़िसो पियो हले। अलफ़ लैला आहे ई क़िसे में क़िसो, ऐं हे क़िसे में क़िसो पियो हलियो त हकीम इन जो दानियाल जो पुटु जेको हासिब करीमदीन हुयो, जेको नांगनि जी राणी वटि अची पहुतो हो, उन खे नांगनि जी राणी जो बलूकिया जो क़िसो पई ॿुधाए। वरी बलूकिया खे जानशाह जेको मिलियो ॿेट ते ॿिनि क़बरुनि वटि रोंदे, उन पंहिंजो क़िसो ॿुधायसि, जेको इहो क़िसो कल्ह असां पूरो कयोसीं। त उन ते हासिब करीमदीन जॾहिं क़िसो पूरो थियो त हासिब करीमदीन नांगनि जी राणी खां पुछियो त हीउ जेको तूं क़िसो ॿुधाई थी पई, इहा तोखे कीअं ख़बर पई? हुन चयसि त 25 साल थिया आहिनि हिन ॻाल्हि खे, त मां हिकिड़ो वॾो नांग, मां नांगनि जी राणी आहियां, मां हिकिड़ो वॾो नांग मिस्र मुल्क मोकिलियो हो, मिस्र जे मुल्क। छो जो बलूकिया उतां जो बादशाह जो पुटु हुयो। पोइ बादशाह जो मरी वियो त बलूकिया खे बादशाही मिली। चई त मां जेको आहे त बलूकिया ॾे हिकिड़ो उन नांग जे हथारां ख़त बि मोकिलियो त इहो बलूकिया खे ख़त पहुचाए। नांग इहो ख़त खणी मिस्र में वञी पहुतो। उते मिस्र जे शहर में पुछा ॻाछा कराए नेठि वञी बलूकिया सां मिलियो। बलूकिया खे ख़त मिलियो। बलूकिया ख़त पढ़ियो। बलूकिया ख़त पढ़ी, ख़त जो मतिलबु सम्झी ऐं नांग खे चयो, जेको नांग हिन ॾे ख़त खणी वियो हो, त तूं नांगनि जी राणी वटि आयो? हुन चयसि त हा, मां उनजो कासिद आहियां, उन मूंखे मोकिलियो। बलूकिया चयसि त यार, मां पाण तोसां नांगनि जी राणी ॾे तोसां गॾु हलणु थो चाहियां, मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे उन में। पोइ बलूकिया हुन नांग सां गॾु उतां निकितो, अची हिकिड़े पहाड़ ते, जबल ते अची पहुता, जिथे मां रहां पई। उहो नांग बलूकिया खे पाण सां गॾु वठी आयो, जंहिंखे मां ख़त ॾिनो हो। मां वटि नांग आयो, मां नांग खां पुछियो त तूं मुंहिंजो ख़त खणी वे, ख़त पहुचाई? हुन चयो मां ख़त त ॾेई आयुसि, पर हुनखे पाण सां गॾु वठी आयो। हे बलूकिया। बलूकिया मूंखे सलाम कयो, पुछा कई त नांगनि जी राणी कहिड़ी आहे? मां ख़त मूंखे मिलियो आहे, मां उन सां जेको आहे त मिलणु थो चाहियां, उन सां मिलण जे लाइ हेॾो कशालो करे पहुतो आहियां। हिन खे ॿुधाइनि त हूअ कोहकाफ़ वई आहे, गर्मियूं जॾहिं थींदियूं तॾहिं वापसि थींदी। जॾहिं बि उहा कोहकाफ़ वेंदी आहे त मूंखे पंहिंजो जानशीन बणाए वेंदी आहे। तोखे का ज़रूरत हुजे त तुंहिंजो कम सां कयूं, बाक़ी नांगनि जी राणी ईंदी गर्मियुनि में। बलूकिया चयो त मूंखे
खपे उहा बूटी जंहिंजो रस अर्क पीजे त न माण्हू कमज़ोर थिए, न पोढ़ो थिए, न मरे। छो जो बलूकिया खे मिलणो हुयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां। बलूकिया खे हो उन सां मिलणो। हाणे उन जो टाइम हिन खे ॿुधाइनि पिया त अञा टाइम परे आहे। बलूकिया खे पिया ॿुधाइनि त उन जो टाइम, उन जे अचण जो टाइम जेको आहे सो अञा परे आहे। उन जे करे बलूकिया पे चयो त अहिड़ी का बूटी हथ अचे, अहिड़ो को अचे जो का शइ हथु कयां जो मां उहा खावां, इस्तेमालु कयां त जीअं मां पोढ़ो बि न थियां ऐं मां मरां बि न, तेसि ताईं जहिड़ो हुजां जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसां। नांग हिन खे चयो, जेको नांग मां पाण छॾे वई हुअसि पंहिंजी जाइ ते, उन नांग हिन खे चयो त उहा बूटी तोखे मां तेसि ताईं न आणींदुसि जेसि ताईं तूं मूंखे इहो न ॿुधाईंदे त अफ़ान सां गॾु वियो हो, जेको समुंड पार विया हुआ, जेको अर्क पेरनि खे पिया हणनि त समुंड ते हलनि पिया। हज़रत सुलेमान जिथे दफ़न थियल हो अफ़ान सां गॾु, चई जॾहिं तूं उते वेहीं त नांगनि जी राणी तोखे उते मिली, उन खां पोइ तोसां छा पेश थियो उहो मूंखे ॿुधाए त पोइ मां तोखे इहा बूटी आणींदा। बलूकिया उन खे बि पंहिंजी सॼो किसो ॿुधायो, कशाला ॿुधायसि, जानशाह जो किसो बि ॿुधायसि। चई हाणे हे अथई मुंहिंजो किसो, हाणे महिरबानी करे मुंहिंजो इहो कमु कर त मां पंहिंजे मुल्क वञा। नांग हिन जो किसो ॿुधी नांग हिन खे चयो त मूंखे हज़रत सुलेमान जो कसम आहे त मूंखे इन बूटीअ जी ख़बर न आहे। मूंखे इन बूटीअ जी ख़बर न आहे। हिन उहो ॿियो जेको नांग हिन खे पाण सां गॾु वठी आयो हो, उन खे चई त भाउ जेकॾहिं बलूकिया वञणु थो चाहे त तूं बलूकिया खे पंहिंजे मुल्क छॾे अचु। हाणे बलूकिया इंतज़ारु बि केतिरो करे, हूअ पई मोटे गर्मियुनि में, चई मां पई गर्मियुनि में मोटां। पोइ बलूकिया खे वरी उहो साॻियो नांग अची ऐं मिस्र में छॾे आयो। चई जॾहिं मां मोटी आयसि कौकाफ खां जॾहिं मां मोटियसि त जेको जानशीन मुंहिंजो हुयो नांग, उहो आयो, उन अची मूंखे सॼो किसो ॿुधायो त बलूकिया खे ख़तु तुंहिंजो पहुतो हो, बलूकिया हिते आयो, बलूकिया तोखे सलाम ॾिना आहिनि ऐं बलूकिया हीअ घुर कई, पर हाणे मूंखे बि ख़बर न हुई। बलूकिया पंहिंजे मुल्क वापसि हलियो। सॼो किसो बि जेको बलूकिया हिन खे ॿुधायो, पंहिंजे सफ़र में जेके तकलीफ़ूं आयसि वेंदे जानशाह ताईं, उहे सभु बलूकिया जो हुन खे ॿुधायूं त उहे हिन नांगनि जी राणी खे चई त मूंखे न पंहिंजे जानशीन ॿुधायूं त मूंखे बलूकिया इहे सॼा किसा ॿुधाया। जेको हे करीमदीन पियो पुछेसि त तोखे इहा ख़बर कीअं पई, त माना चई त मूंखे ईअं ख़बर पई न केसि। चई भला ॾे ख़बर। बलूकिया खे जो हेॾी सिक हुई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलण जे लाइ, हे हेॾा हुन कशाला कटिया, 7 समुंड पार करे वियो, बादशाहियूं छॾियईं, दरपदर थियो, वरी तो वटां बि नाउमीद थी वरी पंहिंजे मुल्क वियो। भला ॾे ख़बर ओॾहिं जो वियो, पोइ बलूकिया सां छा थियो? चई त हसब जानशाह जॾहिं हिन खे किसो ॿुधायो पंहिंजो, जेको 2 क़बरुनि वटि रोए पियो, उन खां हिन मोकिलायो। बलूकिया हलंदो हलंदो हिकिड़े वॾे अची समुंड ते पहुतो। समुंड ते पहुतो, हिन खे अर्क हुयो जेको अफ़ान सां गॾु हिन वञी अर्क कढियो बूटीअ जो, जेको पेरनि खे हणिजे पियो त पाणीअ ते माण्हू हले पियो, उहो पंहिंजे पेरनि ते हणी ऐं समुंड जे पाणी ते हलणु लॻो। हलंदो 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 अची हिकिड़े ॿेट ते पहुतो। उन ॿेट ते पहुतो, ॿेट में घुमणु लॻो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण, नदियूं, हर क़िस्म जा फल फ्रूट, ॾाढो जज़ीरो उहो ॿेट जेको हुयो ॾाढो सुहिणो हुयो। हे उहो ॿेट घुमंदो घुमंदो हिकिड़े वण वटि अची पहुतो। अजीब क़िस्म जो वणु हुजे,
हुन जा पन ईअं हुया जीअं ॿेड़ीअ जो सिड़ थींदो आहे न, ईअं हुन जा पन हुया। हे जेॾीमहिल उन वण जे हेठां पहुतो, परे खां पन ॾिठईं, वण वटि आयो, जेॾीमहिल वण वटि पहुतो ॾिठईं त दस्तरखान विछायो पियो आहे वण जे हेठि। दस्तरखान विछायो पियो आहे, पर भला भला मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उन में खाधा पिया आहिनि। केरु रखी वियो, माण्हू बि कोन्हे को। मथे वण ते निहारी, ॾिठईं त वण ते हिकिड़ी वॾी झिरकी वेठी, जेका मोती ऐं साए ज़मरद जी, उन जा पेर जेके हुया, चंबा जेके हुया झिरकीअ जा, उहे चांदीअ जा, उन जी चुंभ जेका हुई ॻाढ़े याकूत जी, उन जा पर जेके हुया उहे पर बि आला आला मैदनियात सुठा उन्हनि जा पर हुया। ऐं उहा झिरकी जेका हुई, उहा झिरकी अलाह ताला जी तारीफ़ बि करे पई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद बि पढ़े पई। हिन ॾिठो, बलूकिया झिरकीअ ॾे निहारियो, हैरत में अची वियो, छा त झिरकी ठहियलु आहे, पर ॾिस त झिरकी छा ॻाल्हाए थी पई, नबी करीम ते जो दुरूद पई पढ़े त ॼण हिन खे, छो जो हे निकितो ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिक में हो, त हिन झिरकीअ खां पुछियो त केरु आहे, तुंहिंजो किसो छा आहे। झिरकीअ हिन खे चयो त मां जन्नत जो बिश्त जो हिकिड़ो पखी आहियां, मां बिश्त जो पखी आहियां। जॾहिं अलाह ताला हज़रत आदम खे मनो कई त हिन वण जे वेझो न अचिजांइ, शैतान जे बहकाए में अची ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम उन वण जो मेवो खाधो, त अलाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां हेठि ज़मीन ते मोकिलियो। ऐं जीअं हुन वण खाधो, वण जो मेवो खाधो, त हुन जो सतुर जेको हुयो, परदो जेको हुयो, ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो परदो लही वियो ऐं उघाड़ा थी विया। त अलाह ताला हिन खे जेॾीमहिल ज़मीन ते पियो लाहे, त अलाह ताला हिन खे 4 पन ॾिना त इन्हनि सां पंहिंजो जिस्म ढक। पोइ जॾहिं उहे पन ज़मीन ते आयो ऐं पन ज़मीन ते किरिया, त उन्हनि मां हिकिड़े खे रेशम जो कीड़ो जेको हुयो, जीत, उन खाधो। उन पन जे असर सां उहो रेशम जो कीड़ो जेको हुयो, उहो रेशम जेका हिन महिल थिए थी, उहा रेशम ठाहे थो, पैदा थो करे। ॿियो जेको पन हुयो, उन खे हिकिड़े हरण खाधो, हरण बि उहो जंहिंखे गज़ाल चइबो आहे, जंहिंजे दुन मां मुश्क निकिरंदी आहे, उन हरण हुनखे खाधो ऐं उन जे करे, पन जे असर जे करे, उन हरण मां मुश्क पैदा थी। 3 पन खे माखीअ जी मखियूं उॾामंदी पई वञे, उन खाधो ऐं उन तासीर जे करे उहा माखी पई ठाहे। 4थो पन जेको हुयो, उहो वञी हिंदुस्तान में किरियो ऐं उन मां क़िस्मे क़िस्मे जा मसाला पैदा थिया। मुंहिंजो किसो इहो आहे त मां सॼी दुनिया घुमी आहे। हाणे झिरकी पई थी ॿुधाए, तव्हां त अलाह ताला पंहिंजे महिरबानी सां, पंहिंजे रहमत सां, अलाह ताला मूंखे अची हिन जाइ ते पहुचायो। मां हाणे हिन वण ते वेही अलाह जी इबादत कंदो आहियां ऐं इहो दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां। हर जुमेरात ऐं जुमे जे ॾींहं ते सॼी दुनिया मां तमामु बुज़ुर्ग वलीअ जेके कुतुब आहिनि, उहे हिते ईंदा आहिनि, हिन जॻह जी अची ज़ियारत कंदा आहिनि। हे खाधो जेको दस्तरखान ॾिसींदो, हे बि उन्हनि जे लाइ कुदरती ईंदो आहे, हे खाईंदा आहिनि, अलाह ताला जे तरफ़ां ईंदो आहे। हर जुमेरात ऐं जुमे जे माना इन्हनि जी हिते महिमानी थींदी आहे। ऐं हो जीअं वेंदा आहिनि त इहो दस्तरखान जीअं हो तो ड्रव करे खाईंदा आहिनि, पर हो जीअं वेंदा आहिनि त दस्तरखान वरी साॻियो सही सलामत थींदो आहे, माना उन मां ज़री बि निकितल ॼण न हूंदी आहे, वरी उहो दस्तरखान साॻियो जन्नत ॾे हलियो वेंदो। बलूकिया खे चई तूं खा, बलूकिया बि हो जन्नत जो खाधो खाधो, शुक्र कई।
खिज़र अलैहिस्सलाम पहुची बलूकिया उथी सलाम कयसि। सलाम करे वरी बलूकिया ईअं घुमण लॻो। पखीअ चयसि त बलूकिया खिज़र सां गॾु वेह। बलूकिया वेही रहियो। खिज़र पुछियुसि त पंहिंजो हाल बयानु कर, किसो बयानु कर, कीअं आहे तूं, हिते कीअं पहुतो आहे हिन जॻह ते। बलूकिया हिन खे बि पंहिंजो सॼो किसो ॿुधाए। ओ शुरूआत खां वठी जेका बादशाही छॾियईं पीउ खां पोइ, जेको किताबु पढ़ियईं, नबी साईं जन जे सिक में निकितो, 7 समुंड पार कयईं, ओ घुमंदो घुमंदो वरी जेको नांगनि जी राणी सां मिलियो, मिस्र वियो, इहो सॼो किसो ॿुधाईं। बलूकिया खिज़र अलैहिस्सलाम खां पुछियो त मिस्र मुल्क जिथां जो मां आहियां, हिन जॻह खां मिस्र जो पंधु केतिरो आहे? हुन चयसि 95 सालनि जी मुसाफ़िरीअ जो पंधु आहे। 95 सालनि जी मुसाफ़िरीअ जो पंधु आहे। बलूकिया खिज़र अलैहिस्सलाम जो हथु वठी हथ खे चुमी ॾिनसि, चई मुंहिंजी मदद कर, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मुंहिंजो मतिलबु पूरो नथो थिए, मुंहिंजी मदद कर। खिज़र चयसि त तूं अलाह खां दुआ घुर, अलाह ताला मूंखे इजाज़त ॾींदो त मां तोखे मिस्र पहुचाईंदुमि। बलूकिया रोअण लॻो, अलाह जी दरबार में इस्तग़फ़ार करे, तौबहज़ारी करे रब खे ॿाॾाइण लॻो। अलाह ताला हुन जी दुआ क़बूल कई। खिज़र ते अलाहम नाज़िल थियो त हिन खे पंहिंजे घर पहुचाए। खिज़र बलूकिया खे चयो त कंधु मथे खण, तुंहिंजी दुआ क़बूल थी वई, हल त मां तोखे मिस्र पहुचाए। हाणे ईअं सम्झ मूंसां ॼण भाकुर में चुंबड़ी वञ, मूंखे ॿिन्ही हथनि सां क़ाबू कजांइ, अखियूं बंदि कर। घड़ी कान गुज़री त बलूकिया खे चई त अखियूं खोल। अखियूं जो खोले त पंहिंजे घर जे दरवाज़े ते बीठो। हेॾे निहारी त हुन खां मोकिलायां, पर ॾिसे त खिज़र आहे ई कोन, नालो निशान। आयो घर, माउ ॾिठुसि, माउ ख़ुशीअ में बेहोश थी वई, पाणी वाणी छटियुनि सां होश में आई, बलूकिया सां मिली रोअण लॻी। बलूकिया बि केॾी महिल रोए, केॾी महिल खिले। सभु अचनि पिया बलूकिया खे सही सलामत मोटण जी मुबारकूं पिया ॾियनि। सॼे मुल्क में ख़बर पकिड़िजी वई, हर तरफ़ खां सूखड़ियूं तोहफ़ा बलूकिया ॾे अचणु लॻा। सॼे मुल्क में ख़ुशियूं थी वई। बलूकिया उन्हनि खे बि पंहिंजो इहो सॼो किसो ॿुधायो त मूंखे खिज़र अलैहिस्सलाम हिते छॾे वियो, दर पंहिंजे हिते पहुचाए थो। हाणे सॼो किसो इहा नांगनि जी राणी पई करीमदीन खे ॿुधाए, हकीम दानियाल जे पुट खे। करीमदीन ॿुधे पियो, माना हिकिड़ो अजीब किसो हुजे, ईअं करीमदीन खे बि रोअण पियो आयो। नेठि हाणे हिन चयसि त नांगनि जी राणी, हाणे मूं ते महिरबानी कर, मां पंहिंजे मुल्क वञणु थो चाहियां। नांगनि जी राणी चयसि त न, मूंखे ड्रिज थो थिए त तो जेको मूंसां वाइदो करीं थो पंहिंजे मुल्क पहुची, उहो वाइदो तूं टोड़ींदे। वाइदो टोड़ींदे ऐं तूं हमाम में ज़रूरु वेंदे, हमाम में वेंदे मां मरी वेंदुसि। हासिब कसम खणणु लॻे त मूंखे छा बि थिए, मां कॾहिं हमाम में न वेंदुसि। सॼी ज़िंदगी छा बि थींदो न, मां हमाम में न वेंदुसि। हेठि ॾेॾे हुनखे मिंथूं, कसम, आज़ियूं नाज़ियूं। नांग जी राणी हिकिड़े नांग खे हुकुम कयो त हासिब खे, उहो जो न दोस्त हिनखे उछलाए विया खूह, माखी वारे खूह में, उन मां हे हेठि लथो हुओ जो नांगनि जी राणी मिलियसि, त हुन नांग खे चयो त हिनखे ज़मीन ते मथे कढी आहे। नेठि नांग हिनखे मथे कंदो कंदो उन खूह खां ॿाहिरि निकितो, ॿाहिरि हिनखे कढी ज़मीन ते। हे हलियो आयो शहर में, शहर में आयो, शाम जो टाइम हुजे,
सिजु लही पियो, पंहिंजे घर पहुतो, दर खड़काई, माणस दर खोलियो, पुट खे जो ॾिठई ॾाढी ख़ुशि थी, आसरो पलियूं वेठी। हिन जी ज़ाल जो, इन जे माउ जूं रोअण जो आवाज़ु ॿुधो, उहा डोड़ंदी आई, ॾिसे त मुड़ुसु बीठो आहे, मिली मुड़ुस सां, ॾाढा ख़ुशि थिया सभु। हाणे जो वेठा त हासिब करीमदीन हिन पंहिंजे घर वारनि खां पुछियो त उहो काठियर जेको माउ हिन खे मोकिलियो हो काठियरनि सां जेके हिन खे छॾे खूह में उछलाए आया, पुछई त उहे काठियर किथे आहिनि जेके मूंसां काठियूं कंदा हुआ? उहे ई मूंखे खूह ऐं अंधे खूह में उछलाए विया। माणस चएसि भाउ उन्हनि त निभागन अची असां सां कसम कयां त तोखे को जानवर खाई वियो आहे, सो कुझु टाइम त तुंहिंजे वञण खां पोइ असांजो ख़्यालु बि कंदा हुआ, सार संभाल बि लहंदा हुआ, पर हाणे वॾा वापारी थी विया आहिनि, वॾा दुकान, जागीरियूं, बनियूं, ॿारहं बाग, वॾा ज़मीनदार थी विया आहिनि, वॾी पैसे वारा थी विया आहिनि। हिन पंहिंजे माउ खे चयो त अमा हाणे हिकिड़ो कमु कर, सुभाणे तूं उन्हनि ॾे वञ। उन्हनि खे वञी चयो त हासिब करीमदीन मोटी आयो आहे, सो तव्हां अचो अची उन सां मिलो। माउ चयसि ठीकु आहे। सुबुह जो हिन जी माउ जेके हिन जा काठियर दोस्त हुया हाणे त थी विया वॾा पैसे वारा, माखी जो खपाईंदा हुआ, सो उन्हनि वटि वई वञी पंहिंजे पुट जो उन्हनि खे नियापो ॾिनो। जीअं जो उन्हनि खे ख़बर पई त हासिब मोटी आयो आहे, हिननि जे लेखे त हासिब हाणे हिते मरी खपी वियो हूंदो, हा हिननि जे मुंहं जो रंग ई लही। वॾी ॻाल्हि इहा त माना हिन जे माउ सां बि कूड़ हयो, इहो कूड़ बि पधिरो थियो। हिननि छा कयो जो हर हिकिड़ो भलो रेशमी कपिड़नि जो जोड़ो जंहिं ते सोन जा बटण लॻल हुजनि, उहो हाणे हिन पोड़ीअ खे चवनि त तूं हे पंहिंजे पुट खे असांजे पारां ॾिजां त हे पाए, ऐं हुनखे चइजां त असां सुभाणे तोसां मिलण ईंदासीं, सुभाणे तोसां असां मिलण ईंदासीं। विया त वठिजी, हीअ उतां मोटी आई पुट वटि, अची सॼी पंहिंजे पुट सां ॻाल्हि कई, लटा कपिड़ा बि हिनखे ॾिनई त भाउ हे ॾिना अथनि, चयो अथनि त असां सुभाणे तोसां मिलण ईंदासीं। हाणे अची हुन काठियरनि खे लॻी साह जी त बणा असां हुनखे ईअं सम्झो त मारे आया हुआसीं, असांजो पोल पधिरो थो थिए, हाणे त असां लाइ मसइलो थी वेंदो। हाणे पैसे वारा जो थी विया हुआ त हिन ॿियनि वापारी दुकानदार वॾा वॾा जेके पैसे वारा दोस्त हिननि जा हुया, यार दोस्त जेके हिननि जा हुया, उन्हनि जी खे घुराइनि पाण वटि मीटिंग कनि। उन्हनि सां हिननि सची पंहिंजी ॻाल्हि कई त यार असां लालच में अची वियासीं, असां हिनखे माखी वारे खूह में उछलाए आया, सो असां त इहो सम्झो त मरी वियो, पर हाणे त हे मोटी आयो आहे। राति कल्ह हिन जी माउ आई, असांखे नियापो ॾेई वई आहे त उहो मोटी आयो आहे, चए थो त मूंसां मिलणु अचनि। हाणे सलाह ॾियो त छा कयूं? सभिनी चवनि भाउ तव्हां गद्दारी हुन सां कई आहे, दोस्तीअ में तव्हांखे ईअं करणु न खपंदो हो, तव्हां हुन सां कई आहे गद्दारी, ऐं हिकिड़े हिसाब में ॼण तव्हां हुनखे मारे बि चुका आहियो। सो हाणे बहितर इहो अथव त तव्हां पंहिंजी मिल्कियत मां अधु अधु मिल्कियत, अधु ग़ुलाम हुनखे ॾियो, सो बि राज़ी थिए। हिननि चयो एतिरे में थिए थो त बि भलो आहे, भला सफ़ा ग़रीब हुयासीं, भला एतिरे में थिए थो त बि मिल्कियत घणी आहे, भला अधु ॾींदासीं त बि सही, हे सभु हिन ते राज़ी थिया। हे ॿिए ॾींहं ते सभु इहे जे काठियर नारा दोस्त हिन वटि आया, अची हिन सां मिलिया, लॼी बि थियनि पिया। हिनखे चवनि यार तुंहिंजो थोरो आहे असां ते, असां तोसां सही न हलियासीं,
असां हाणे तो वटि आया आहियूं, असां पाण में हे फ़ैसिलो कयो आहे त असां सभु पाण में जेका असांजी मिल्कियत आहे, अधु अधु मिल्कियत असां तोखे था ॾियूं, असांखे माफ़ु कर। हुन बि चयो त ठीकु आहे, हुन बि चयो ठीकु आहे, बसि भला जेको थियो वियो सो थी वियो, बसि रब जी मर्ज़ी ई का, मुंहिंजी क़िस्मत में कोई तकलीफ़ लिखियल ई। ऐं नांगनि जी राणीअ सां बलूकिया जो किसो, इहे अजीब ग़रीब शयूं बि मूंखे ॿुधणियूं हुयूं, बसि इहो को मुंहिंजी क़िस्मत में हुयो। हाणे माना हे दोस्त वरी साॻियो पाण में ठही वियो, कचहरी पे कयनि, कचहरी कंदे इन्हनि वरी चयो त उथो त भला हलो शहर घुमूं, शहर घुमूं ऐं तड़ हली कयूं हमाम ते। हिन ते शहर त भले घुमो पर हमाम ते मां न हलंदो सां, मां कसम खयो आहे त ज़िंदगी भर हमाम में मां दाख़िल न थींदुसि। शहर चयो त घुमूं, बाक़ी हमाम जो बाबू खे न चयो, मां हमाम में न हलंदुसि। हिन चयसि भला हाणे ओॾे नथो हली, भला असांजे घर हल, असां तुंहिंजी दावत था कयूं, असांजी दावत कयूं। हलो था, हुननि सां गॾु वियो, हर हिकु हिन जी हिकु हिकु राति दावत कई, 7 ॾींहं हिन जो इहो किसो बि हलियो। हाणे माना हे बि वॾे पैसे वारो हासिब करीमदीन, वॾे पैसे वारो, 7 ॾींहं जो हिनखे पंहिंजे मिल्कियत मां अधु अधु ॾिनो, हे बि वॾो पैसे वारो थी वियो। बनियूं ॿारहं वरितईं, दुकान वरितईं, बाग़ वग़ैरह वरितईं, माना शहर जो वॾो अमीर थी वियो। हाणे जो पैसे वारो थी वियो त शहर जा वॾा वॾा वापारी उहे बि हिन वटि ईंदा हुआ, उन्हनि बि जो हिन जो अजीब किसो इहो ॿुधो त उहे वरी अची हिन खां पुछंदा हुआ त यार असांखे हाल अहिवाल इहो ॿुधाए, किसो ॿुधाए। हुन सभिनी खे इहो पंहिंजो किसो ॿुधायो। हिकिड़े ॾींहुं हे शहर में ईअं घुमियो पिए, हिनखे हिकिड़ो पुराणो दोस्त मिली वियो, उहो हमाम वारो। हे जो वियो पिए त ईअं साम्हूं हमाम हुजे, हिन जो दोस्त उते बीठो, हिक ॿिए खे ॾिठो, मिलिया, चङे टाइम खां पोइ मिलिया। हुन चयसि त यार चङे टाइम खां पोइ मिलियो आहे, अचु भला त हमाम में हल हली वेंदी। हिन चयो न बसि महिरबानी तुंहिंजी, मां हमाम में न हलां। हुन चयसि न चङे टाइम खां मिलियो आहे, दोस्त आहे, तूं हल मुंहिंजे हमाम में हली वेंदी। हिन जो नांगनि जी राणी सां कसम खयल हो त मूंखे हमाम में न आहे वञिणो। हो चयसि त यार मूंखे सालनि खां पोइ मिलियो आहे, सो हल हमाम। हे चई न, हो चई हल। एतिरे में हिन जे दोस्त चयसि त जेकॾहिं तूं हमाम में न हली न त मुंहिंजूं 3 ज़ालूं आहिनि, मुंहिंजी 3 ज़ालुनि खे 3 तलाक, जे न हलंदे त माना हाणे तलाक जेकॾहिं नथो हले त माना हुनजे 3 ज़ालुनि खे तलाक पहुची वियो। एॾो माना हुन दोस्तीअ में हिनखे मजबूर कयो। हासिब परेशान थी वियो त हाणे हिन गूंअ ॾिस त इहो कहिड़ो शर्त विझी छॾियो, हाणे जे थो हमाम में वञा त नांगनि जी राणी सां कसम खणी आयो हुउसि, उन वटि थो कूड़ो थियां ऐं उन खे जे तकलीफ़ पए त मूंसां त अलाए छा थी वेंदो। हिन खे चई त तूं छा चाहीं थो त मुंहिंजो औलाद यतीम थिए, मुंहिंजो घर मिल्कियत तबाह थिए, छो थो तूं मूंखे एॾो बेवस करी त हमाम ते हल। हो हिन जे पेरनि ते किरी पियो, यार तूं मुंहिंजो दोस्त आहे, हमाम में हलण ते छा आहे, हल महिरबानी कर, मां न त ॾिसींदो, मां इहो चई वेठो आहियां, बसि जेकॾहिं न हलंदे त मुंहिंजे ज़ालुनि खे तलाक। हो जो हमाम जो मालिक हुयो, हिन सां इहा पियो करे त इन गोड़ ते हुन जा जेके नौकर चाकर हुया हमाम वारे जा, उहे बि ॿाहिरि निकिरंदा आया त सेठ हिन सां अलाए कंहिंसां इहो लॻो पियो आहे, उहे बि अची बीठा। उन्हनि जो ॾिठो त असांजो सेठ पियो थो हिनखे ॿाहूं ॿधे मिनथूं करे त हल हमाम में, हे नथो हले, अलाए लॼ जो करे घणा माण्हू ईअं बि कंदा आहिनि। सो हो नौकरनि जो ॾिठो त हे असांजो सेठ पियो थो हिनखे माना हेॾियूं मिनथूं करे, हे हले कोन थो, नौकरनि खणी हिनखे भाकुर में भरे ऐं हिनखे ज़ोरी अंदरि खणी विया। हे पाण छॾाइण जी करे दाहूं करे हिनखे अंदरि वठी विया त हाणे मालिक असांजो हिनखे पियो थो हेॾियूं मिनथूं करे, हे पियो लॼ थो करे अलाए छा, हिनखे बज़ोरी वठी वञी हिन जा कपिड़ा लाथा।
कपिड़ा लाहे हिनखे खणी हमाम में अंदरि उछलाए, हमाम में अंदरि उछलाए मथां पाणी खोले, अञा हिन जे मथे ते पाणी पए पियो। त 20 माण्हू अची पिया था, 20 माण्हू चवनि त हे शख़्स हितां निकिर, तूं बादशाह जो मुजरिम, तूं बादशाह जो मुजरिम। उन्हनि हिकिड़े माण्हूअ खे बादशाह जे वज़ीर ॾे मोकिलियो। उहो जो भॻो सो अॼु वज़ीर खे जो दाह ॾिनई त वज़ीर 60 ग़ुलामनि सां गॾु अची हमाम में पिया। हे सभु हासिब करमदीन वटि अची गॾु थिया। वज़ीर हमाम वारे खे 100 दीनार ॾिना त हासिब जे सुवारीअ लाइ हिकिड़ो घोड़े जो बंदोबस्तु कर। घोड़ो आयो, वज़ीर, हासिब, उन जा नौकर चाकर सभु निकिता। वज़ीर हासिब खे वठी बादशाह जे महल ते अची पहुतो। घोड़े ते चढ़ियल हुजे, अची बादशाह जे महल ते पहुता। उते लथा घोड़नि ते, वठी आया हिनखे महल में अची वेठा। महल में वेठा त दस्तरखान विछाइजी विया। सभिनी खाधो, हासिब पे खाधो। उन खां पोइ वज़ीर हासिब खे शाही पोशाक, शाही वॻो ॾिनो, क़ीमती। हिनखे चवनि त ही परेशान हुजे त नांगनि जी राणी सां मां कसम खयो हो त हमाम में न वेंदुसि, हमाम में मूंखे ज़ोरी गेले आया, पाणी अचे पियो, माना पाणी अञा किरियो कोन्हे। ओचितो हे माण्हू अची विया, हे था चवनि त हल तोखे बादशाह ॾे वठी था हलूं, बादशाह जो वज़ीर आयो आहे, महल में मूंखे वठी आया आहिनि, हेॾो प्रोटोकॉल ॾिनो अथनि, आहे छा? हिते हिनखे वज़ीर चयो त अलाह ताला तोखे अॼु हिते मोकिले असां ते वॾो हिकिड़ो अहसान ऐं रहम कयो आहे, ईअं सम्झ तुंहिंजो असां ते थोरो आहे। ही परेशान। वज़ीर चयसि त असांजो जेको बादशाह आहे हितां जो, उन बादशाह खे आहे कोढ़ जी बीमारी। बादशाह वॾा वस कया पर बीमारी मां बादशाह आजो न थी सघे। ईअं सम्झो त बादशाह मरण जे वेझो आहे, आसरो पलियूं वेठा आहिनि। असां वटि कुझु के नजूम जा किताब आहिनि, उन्हनि मां असांखे ख़बर पई त असांजे बादशाह जी ज़िंदगी तुंहिंजे हथ में आहे। हासिब परेशान थी वियो त हे छा? वज़ीर, हासिब, ॿिया अमीर, इहे सभु हिन खे वठी ऐं सिधो बादशाह जे कमरे में वठी आया। वॾो बादशाह हुजे, हे जो आया त ॾिसनि त 100 ॿिया नंढा बादशाह, सोनियूं कुर्सियूं हुजनि जेके उन बादशाह जे ख़िदमत में अॻई सलामीअ में वेठा। 100 बादशाह। बादशाह सुतो पियो, बादशाह सुतो पियो। बादशाह जो मुंहुं जेको हुयो, मुंहं ते रुमाल ढकियल, छो जो कोढ़ जी बीमारी जो बादशाह खे थी वई, त बादशाह जो मुंहुं ढकियल हो। बादशाह सुतो पियो। वेझो आया त माना बादशाह चिंघे पियो तकलीफ़ खां, बादशाह खे तकलीफ़ घणी। हासिब खे जो वठी आया उते, हासिब जो बादशाह खे ॾिठो, सम्झी वियो त हे बादशाह हुआ। हासिब जो बादशाह खे ॾिठो त हिन जा ईअं सम्झो होश खता थी विया। हिन झुकी ऐं बादशाह खे ईअं सम्झो सलाम कयो। हाणे जेको वॾो वज़ीर हुयो, जेको हिनखे उतां वठी आयो हो, उहो अॻिते वधियो ॾाढी इज़त सां
बादशाह जिथे सुतो पियो हिन खे बांह खां वठी ऐं बादशाह जे पासे बि विया। वरी उते दस्तरखान विछाइजी वियो, सभिनी उते खाधो, हथ बथ धोतनि। उन खां पोइ वरी वज़ीर उथी बीठो। वज़ीर जो उथी बीठो त सभु वज़ीर जे करे सभु उथी बीठा। वज़ीर ऐं उन सभिनी अमीरनि हासिब करीमदीन ॾे ॾिसी ऐं हिन खे चवनि त असां सभु ईअं सम्झो तुंहिंजा अॼु खां वठी ज़र ख़रीद ग़ुलाम आहियूं, जेको घुरी असां तोखे ॾियण लाइ तयारु आहियूं। ॾिसींदो केॾो असांजो वॾो बादशाह हुआ, केॾी हिन जी बादशाही आहे। 100 बादशाह त हिन जे मातहत। जेकॾहिं तूं हिन बादशाहीअ मां अधु बादशाही असांखां घुरंदे न, अधु बादशाही बि तोखे असां ॾींदासीं, छो जो असांजी बादशाह जी ज़िंदगी तुंहिंजे हथ में, ज़िंदगी तुंहिंजे हथ में। ईअं चई वज़ीर हासिब खे हथ खां पकिड़े बादशाह जे मथां अची बीहारियो। ऐं हकीम दानियाल अलाह जो पैगंबर बि थी गुज़रियो आहे, त इहे हासिब उन दानियाल नबीअ जो पुटु हुयो। हासिब चवनि त मां सम्झां थो तव्हां मूंखे जेको हिते वठी आया हो त तव्हां मूंखे इन हिसाब सां वठी आया हो। ऐं दानियाल नबीअ जो पुटु हिन खे, छो जो दानियाल नबी बि हिकमत ॼाणे पियो, हिन खे उहो इल्मु हूंदो। मां पंहिंजे पीउ वटां उहो इल्मु न सिखी सघियुसि, मुंहिंजी दिलचस्पी न हुई। अॼु जेको मां ॾिसां थो त दिलि में चवां थो त काश जेकॾहिं मां पंहिंजे पीउ वटां उहो इल्मु सिखां हा, त जीअं हे बादशाह हिन हाल में आहे त मां हिन जो इलाजु बि कयां। तव्हां बाहोड़जी विया हो, तव्हां कीअं मूंखे वठी आया हो त तूं हिन बादशाह जो इलाजु कर। वज़ीर हिन खे चयो त असां सां इहे ॻाल्हियूं न कर, असां ओभर खां ओलह खां मतिलबु सॼी दुनिया खां खणी हकीम गॾु कयूं न हिते, त बि तोखां सवाइ असांजे बादशाह खे हयाती ॾियारे केरु बि नथो सघे, इन बीमारी मां शफ़ा ॾियारे केरु बि नथो सघे तोखां सवाइ। हासिब परेशान थियो त छा हिननि मूं में ॾिठो आहे, हिननि किताबनि में मूं लाइ छा आहे जो चवनि था त असांजे किताबनि में आहे तूं ई असांजे बादशाह खे चाक करे सघींदो। हासिब चयो त मां कीअं हिनखे चाक करे सघंदुमि, न त मूंखे हिन जे बीमारी जी ख़बर आहे त हे बीमार छा मां थियो आहे, न मूंखे का दवा जी ख़बर आहे। वज़ीर चयसि त न, असांजे बादशाह जी दवा तो वटि आहे, असांजे बादशाह जी दवा तो वटि आहे, हिन बीमारीअ जो इलाजु तो वटि आहे। यार जेकॾहिं मूंखे दवा जी ख़बर हुजे हा त मूंखे हेॾा तव्हां इनाम था ॾियो, अधु बादशाहियूं था ॾियो, मां बादशाह खे चाको न कयां। मूंखे कान थी ख़बर पए तव्हां अलाए कीअं मूंखे हिते वठी आहियो। वज़ीर चयसि त न, तूं दवा सॼी ॼाणी थो, तोखे सॼी दवा जी ख़बर आहे, असां तॾहिं त तोखे हिते वठी आया आहियूं। चई भला तव्हां ई ॿुधायो कहिड़ी दवा आहे। वज़ीर चयसि हिन जी दवा आहे नांगनि जी राणी, तो उनखे ॾिठो आहे, तूं उनखे सुञाणी थो, तोखे इहा बि ख़बर आहे त उहा रहंदी किथे आहे, छो जो तूं ते रही आहीं। जेको असां अॻियनि किसनि में तव्हांखे ॿुधायोसीं त नांगनि जी राणी जेको हिनखे बलूकिया वारो किसो पई ॿुधाए ऐं जंहिं हिनखे खूह मां कढायो। सो असांजे बादशाह जी दवा उहा आहे, इन सां तूं ई हिकिड़ो मिलियो आहे। असांजे किताबनि में बि इहो आहे त जेको नांगनि जी राणीअ सां मिली ईंदो उहो ई हिन जी दवा कंदो। सो हाणे तोखे असां वठी आया आहियूं त तूं असांजे बादशाह जी दवा कर, असांजे बादशाह खे हिन बीमारीअ मां शफ़ा ॾियार।